सच चे यार रुसे त रुसण दे। हजरत बायजीद बुस्तामी जी जल अम्मड़ जे खिदमत में अर्ज करण लगो, ओ मुझी जी जल अम्मा। छा चई भला? ओ मुझी जी जल अम्मा, याद रखी छद जी जल अम्मड़ के ये प्यार मां सडड़ो करण। ओ मुझी जी जल अम्मा, हजारे नमाजुन का वधीक सवाब। मुझे सुने मदीने जे शहंशाह फरमायो, जॾहिं भी को शख्स पंहिंजे जी जल अम्मा जे साम्हूं अची वेहंदो आ, नेण मुर्की पंहिंजे जी जल अम्मड़ ॾे निहारींदो आ। उहा अम्मड़ पंहिंजे बचड़े खे ॾिसी करे जॾहिं मुर्कंदी आ, ख़ुशि थींदी आ। मुंहिंजो रब किरामल कातिबीन खे फरमाईंदो आ, 100 मक़बूल हजन जो सवाब लिखी छॾियो। जी जल अम्मड़ दे मुर्की निहारण सा जो उनके खुशी पहुंचे, जो उन जी दिल राहत में मसरूर थे। तुझे मुर्कण ते अम्मड़ मुर्की पवे, खुश थे तो 100 हजन जो सवाब रब फरिश्तन के हुक्म करे लिखी छड़ियो। पो हाणे बुधा, जेडी मल किन्नो बूथ करे अम्मड़ सा गाल्हाईंदो आ, पढ़ी चुप करे वे अम्मड़ के दड़का दींदो आ, अम्मड़ दे किन्नो मुंह करे गाल्हाईंदो आ। बुधा तो उन मल रब मलाइकन के छा चवंदो होंदो, छा लिखराईंदो होंदो? जवाब दे न। सोच मुसलमान, सोच। जंहिं शइ जो जेतिरो घणो सवाब आ, उन जी बेअदबी गुनाह भी ओतिरो आ। काबतुल्लाह जे हरम में हिकड़े नफिल जे एवज़ लख नफिलन जो सवाब आहे, तो ते हिकड़े गुनाह जे एवज़ गुनाह भी लख मिलंदा थे। मदीने तय्यबह जे हरम जे अंदर हिक नफिल जे एवज़ 50,000 नफिलन जो सवाब आ। पर जे नढड़ी गलती कंदे त ॾोह भी 50,000 दफा थींदो। जी जल अम्मड़ दे मुर्की निहारी दे, खिली निहारी दे त 100 मक़बूल हजन जो सवाब आ। पर जेकॾहिं अम्मड़ दे बूथ किन्नो करे निहारे, मां सां सख्त ॻाल्हाए, अखियूं अखियुनि में ॾेई ॻाल्हाए, त गुनाहनि जी त मूंखे ख़बर कान्हे, पर एतिरो तोखे ज़रूर ॾिसां थियो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आ, जे अम्मड़ नाराज़ हूंदे मरी वियो त हाजी हुजे, गाज़ी हुजे, मौलवी हुजे, कारी हुजे, हाफ़िज़ हुजे, कुछ भी हुजे, कुछ न मिलंदुसि। सखणा हथ खणी जहन्नम में वेंदो जेसिताईं अम्मड़ राज़ी न कंदो। याद एतरी मूंखे ख़बर ज़रूर आहे, याद रखी छॾ। इन करे क़ुरान पढ़ी ॿुधाई, अल्लाह फरमायो, फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। 15 पारो कुरान जो खोले निहार, मुझे करीम रब फरमायो आ, फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन। जॾहिं अब्बे ऐं अम्मड़ जे साम्हूं अची, जॾहिं अब्बे अम्मड़ जे साम्हूं अची केॾी बि कावड़ हुजे, केॾो बि दुख हुजे, केॾो बि परेशान हुजे, पर मुंहिंजो रब तो चवे ख़बरदार थी जा, अॻियां उहे तुंहिंजे वेठा थई जिन जे करे अॼु तूं इंसान बनियो बीठो आ। अज जेकी कुछ तू आही इन अम्मड़ ऐं अब्बे जे करे है। जे इहे तुंहिंजा अब्बो ऐं अम्मड़ न हुजन हा त अज तुंहिंजो वजूद ही न हुजे हा। ख़बरदार थी, फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन। इहा जेतरी बि कावड़िया गुस्सो थई पोइ ते मुहड़ करे छंड। जेॾी महिल अम्मड़ ॾे निहारी या दिलबर पीउ ॾे निहारी, मुंहिंजो रब थो चवे उफ़्फ़िन उफ़्फ़िन, उफ़ भी न कुछ जा। कावड़ में उफ़ भी न कुछ जा, ॿियो त छॾे ॾे, पर नेसाहो भी अब्बे ऐं अम्मड़ ॾे निहारे न हण जा। छो जे तूं नेसाहो हणंदे
अमड़ परेशान थी विंदी खबर ना है मुझे बचड़े के केड़ो दुखा पीउ परेशान थींदो खबर ना है मुझे बचड़े के केड़ी तकलीफ आ इन तुझे निसाहे जे करे हुनन जे अंदर में तकलीफ थींदी रब तो चवे तू खिलंदो अच तोके खिलंदो दिसी खिलन त मां रब हजन जो सवाब दई छॾे फला तकुल लहुमा उफ़िन उफ़ त न कुछ जा मगर रब अग्यां छा तो चए वला तनहरुहुमा सख्त भी न ॻाल्हाए जा झिणक भी अबे ऐं अमड़ खे न ॾीजा अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाए जा साम्हूं थी न ॻाल्हाए जा अॼु जंहिंखां पुछ माउ सां कावड़ियूं हई पी यार मुंहिंजो ॾाढो नालो न वठ छो फलाणे पुट खे 2 एकड़ वधीक ॾिना अथई मूंखे घटि फलाणे पुट खे 5 प्लाट ॾिनई मूंखे घटि मुंहिंजे ज़ाल सां घटि थी ठहे फलाणे पुट जे ज़ाल सां घणो भले चओ पर तोखां थो पुछां पंहिंजे मथे में ॻणत वार घणा अथई मथे में गणत वार घणा थई लखन जे तादाद में वार थई तू त 3 या 4 भाती हुंदो 5 या 10 पुट हुंदो तुझे मथे में लखन खां वधीक वार हन कहीं भी वार खे छिके ॾिस त तोखे आज़ाब अचे थो या नथो अचे तुझे मथे में वार तो मुश्किलातूं कोन ॾिठियूं आहिनि तकलीफ़ूं कोन ॾिठियूं आहिनि रब पाण ई ॾेई छॾिया अथई पोइ बि जंहिंखे छिक तकलीफ़ थी अचे तुंहिंजे लाइ त जीजल अमड़ वॾा ॾझा ॾिठा ओ मोतबर जीजल अमड़ के ऐं पंहिंजे दिल पर पीउ के घर जो वादू भाती समझण वारा सोच त सही जॾहिं तुंहिंजी अमड़ शादी करे नई नई तुंहिंजे बाबा सां घर में पहुती जॾहिं लक्ष्मी पुट तुंहिंजो अञा वजूद अमड़ जे पेट में पहुतो वेचारीअ खे आत अचण शुरू थी विया रूह ख़राब थियण शुरू थी वियो तकलीफ़ूं थियण शुरू थी वियूं तुंहिंजी अमड़ नई नई शादी करे आई उनखे ख़बर कान हुई ससु खे चई न अम्मा मूंखे ही तकलीफ़ूं थियूं हन त ससु थी चवेसि बच्चा तूं न टिड़ी तोखे ख़बर नाहे पर तोखे मुबारक आ अम्मा छाजी मुबारक आ इहे निशानियूं हन तुझे पेट में रब बचड़ो ॾिनो आ जेडी मल तुझे अमड़ के खबर पई त मुझे पेट में बचड़ो आयो आ सभई दुख लहजी विया ससु थी जस अम्मा गाल बुध हा मुझी अम्मा बुधा गाह जी भरी भी न खणजा ट्रप वडो भी न दीजा तकड़ो भी न हलजा परेशानी भी न कजा अम्मा छो तुझे बचड़े के तकलीफ इंदी ओ मुसलमान पांजे पाण के डिंग समझण वारा अञा तू अमड़ जे पेट में पहुतो हई अमड़ तुझे करे क्रियूं करण शुरू करे दिनियो तुझे करे क्रियूं करण शुरू करे दिनियो अञा अमड़ जे पेट मो बाहर निकते अमड़ जे रूह चयो त सूप खावा सस चेस अम्मा सूप न खा बच्चे जे पेट में वेहदो बेचारी सूप छड़े दिनो दाल न खा बच्चे के तकलीफ थी दाल छड़े दिने बोतल न पी बच्चे जे पासन में वेहंदी ओ मुसलमान खुदा जो खौफ कर नौजवान जेस तई तू पंहिंजे मुंह सां चुगण वारो थे तुझी अमड़ तुझे करे इए क्रियूं कयूं चिल्ला वही पचाया पान के दुखियो रखियो बुखियो रखियो कंहिंजे करे इन बच्चे जे करे त मुझे बच्चे के तकलीफ न अचे अॼु वरी उन अमड़ सां तो साम्हूं थी अॼु उन दिल पर पीउ सां तो साम्हूं थी जेको सॼो ॾींहुं मज़दूरी करे शाम जो तुंहिंजे लाइ सभु कुझु खणी ईंदो हो तूं नाचा कोहे तुंहिंजे लाइ दवाऊं वठी ईंदो हो तुंहिंजे लाइ फ्रूट वठी ईंदो हो तुंहिंजे लाइ कपिड़ा वठी ईंदो हो तोखे चीच सां गॾु घुमाइण वेंदो हो तोखे ॾिसी करे पंहिंजा ॾुख लाहींदो हो अॼु तूं उन जे साम्हूं थो थी शर्म अचणु घुर्जे मुसलमान नौजवान तोखे मुंहिंजो रब थो चवे फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरुहुमा खबरदार थी अबे अम्मा जे आॾो कड़ो भी न ॻाल्हाइजा झिड़क भी न ॾिजा सख्त भी न ॻाल्हाइजा फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरुहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा मुझो रब थो चवई जॾहिं अबे ऐं अम्मा जे साम्हूं अची
कंध हेठ करे बीहंदो कर, अखियूं अखियुनि में न ॾींदो कर। जॾहिं ॻाल्हाइन या तूं ॻाल्हाई एतिरो तेज़ न ॻाल्हाइजां जो तुंहिंजो ॻाल्हाइण अबे अम्मा जे ॻाल्हाइण खां मथे थे। मुंह में ॾेई न ॻाल्हाइजां। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, अबे अम्मा सां नरम लहजे में ॻाल्हाइजां, सख़्त न ॻाल्हाइजां। हे कुरान पढ़ियो या हीर रांझुअ जो किसो? जवाब दे। 15 पारे जा 2 रुकू पूरा थियन, 3 रुकू सुबह जो वनी खोल जा। 4-5 आयतों मुझे रब अबे ऐं अम्मा जे शान में बयान फरमायूं। ऐं ओहे बि केडी महल इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। रब तो चवे जेडी महल अबो अम्मा कुराड़ा थी वञनी उन महल उन जो ख्याल कजो। जेडी मल अबो अम्मा कुराड़ा थी वञनी उन्हनि जो ख्याल कजां। त मां ॻाल्हि पे कई हज़रत बायज़ीद बुस्तामी जी, दरमियान में ॻाल्हि अचे वई, ॿुधाए छॾी मई रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायो मई त अबे ऐं अमड़ ॾे खिली निहारण सां रब चवंदो फ़रिश्तनि खे 100 मक़बूल हजन जो सवाब। असांजो नौजवान अमड़ जा पेर चुमंदो ऐं पीउ खे वरी ईअं ॾिसंदो जीअं काउं ॾिसे अक मकड़ खे, ॼण पीउ घर जो वाधू भाती आ। ओ मुसलमान, अमड़ जे कदमनि में जन्नत आ, त दिल पर बाबो वरी जन्नत जो दरवाज़ो आ। पो जेको भाग्यो हूंदो आ उहो दरवाज़े खां ईंदो आ, जेको चोर हूंदो आ उहो दीवारूं टपींदो आ। जेको हलाली बचड़ो आ ओ अमड़ जा कदम भी चुमदो आ, दिल पर पीउ जा कदम भी चुमदो आ। मुझे मदीने जे साईं फरमायो, जेको शख्स दिल पर पीउ सां मुर्की मिलंदो, खिली ॻाल्हाईंदो, उनखे खुश रखंदो, मुझो करीम रब 100 मक़बूल उमरन जो सवाब उनखे अता करे छॾींदो। बुधा अबे अम्मा सां कावड़ जो छा तऊं था बनी तऊं। अम्मा तो शादी मुझी न कराई इन्हें तऊं, अम्मा तो बाबा तो मुखे पिलाट न ॾिनो इन्हें तऊं। जॾहिं न पंहिंजो औलाद थींदई पो ख़बर पवंदई त औलाद केतिरो मिठो हूंदो आहे। अज तोखे कदर कोन्हे न, जे औलाद अथई त ॿुधाए त रात ॾींहं कंहिंजे लाइ विञाई अथई औलाद लाइ, तूं कंहिंजो औलाद कोन आहीं छा? तोखे औलाद एतिरो मिठो आहे, तूं पंहिंजे अबे अम्मा खे मिठो न आहीं छा? कि न तोखे अबे अम्मा लथो हो किथां तो ॼणियो आहे? ख़ुदा जो ख़ौफ़ कर मुस्लमान।